मुल्क के मुख्तलिफ़ शहरनि में रमज़ान शरीफ़ जो चंड नज़र अची वियो। कराची, पेशावर, इस्लामाबाद, लाहौर समेत सवा, सरगोदा, दीर ऐं ॿियनि शहरनि में चंड जूं शाहिदियूं मिली वयूं। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी चंड ॾिसण जो ऐलान करे छॾियो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटीअ जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चंड जो ऐलान कयो। संदसि चवणु हो त मुल्क जे अक्सर शहर में चंड नज़र आयो आहे। सुभाणे पहिरियों रोज़ो हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पेट्रोलियम शोबे बाबति इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां सीड़पकारनि खे सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत। अवाम खे गैस ऐं बिजली जी बिना रंडक फ़रहामी यकीनी बणाइण जी हिदायत। ग़रीब तबिके जो तहफ़ुज़ हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़िताब चवे थो ख़ानगी शोबे खे सहूलतूं फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। मुल्क के नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी के गार्ड ऑफ ऑनर पेश। तकरीब में बिलावल भुट्टो ज़रदारी, बख्तावर भुट्टो ज़रदारी, आसिफ भुट्टो ज़रदारी ऐं फरियाद तारपुर समेत मुख़्तलिफ़ मुल्क के सफ़ीरनि शिरकत। ऐवान सदर में गार्ड ऑफ ऑनर की तकरीब मुनक़िद कई वई। पाक फ़ौज के दस्ते सदर आसिफ अली ज़रदारी के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ मुल्क के सफ़ीरनि ऐं ऐवान सदर के अमले सां मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी गड़ी ख़ुदा बख्श भुट्टो पहुची वई। आसफ़ा भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरे गुल रखिया। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जी गड़ी ख़ुदा बख्श भुट्टो आमद खां अॻु सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त मज़ार खे आम माण्हू खां ख़ाली कराए वियो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी धीउ आसफ़ा खे ख़ातून अव्वल बणाइण जो फ़ैसिलो। आसफ़ा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अव्वल जो दर्जो ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी जी तर्जुमान मौजिब आसफ़ा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अव्वल जो प्रोटोकॉल ॾिनो वेंदो। 3 फरवरी 1996 ते जनम वठंदड़ आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क जी सभ खां वॾी जमात जी सियासी घराणे जो हिसो आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी अॻूणी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो शहीद ऐं पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी जी नंढी धीउ आहे। 19 मेंबरनि ते बदल वफ़ाक़ी काबीना हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में हलफ़ बरदारी तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी नई काबीना खे हलफ़ खणायो। इसहाक़ डार ख्वाजा, आसिफ हसन इक़बाल, आज़म नज़ीर तार ऐं मोहम्मद औरंगज़ेब हलफ़ कयो। अलीम ख़ान, अमीर मक़ाम, जाम कमाल, अतातर, अवैस लगारी हलफ़ खणंदड़नि में शामिल। चौधरी सालिक, रियाज़ पीरज़ादा, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, राना तनवीर, केसर शेख बि वफ़ाक़ी काबीना में हिसो बणिजी विया। हलफ़ बरदारी तक़रीब वज़ीर आज़म शिरकत कई। सिविल अस्पताल मीरपुर ख़ास इंतज़ामिया ऐं डॉक्टरियाणियुनि मसीहा पेशे खे लॼाए छॾियो। गाइनी अंदरि मौजूदु डॉक्टरियाणी पारां ग़रीब औरत जो विम करण खां इनकार। औरत सिविल अस्पताल जे अहाते में खुलियल मैदान में ॿार खे जनम ॾेई छॾियो। औरत जे वारसनि जो चवणु आहे त गाइनी में वियम कराइण लाइ औरत खे आंदो त डॉक्टरियाणी वियम में देरि जो चई ॿाहिरि कढी छॾियो। मौजूदु ड्यूटी लेडी डॉक्टर नुसरत पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। खैरपुर में शहरी अज़ीज़ुल्लाह ख़ास किले खां 7 लाख रुपया फुर कंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सब इंस्पेक्टर असद मरी जी अॻवानी में टीम जोड़े मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 3 जवाबदारनि निसार महर, हसीब डोगर ऐं राहील मंगड़हार खे गिरफ़्तार कयो। एसपी हसनैन वारिस, सीआईए इंचार्ज मीर इमदाद ऐं सब इंस्पेक्टर असद मरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदनि चवणु हो त गिरफ़्तार जवाबदारनि पुछा ॻाछा दौरान ॾोह जो एतराफ़ कयो आहे। फुर कयल रक़म बि हथ कई आहे। केटी बंदर में हजामड़ो क्रीक भरिसां समुंड में बुॾी फोथियल 4 मुहाणनि जी जनाज़े निमाज़। इब्राहिम हैदरी में अदा 10 मुहाण जो पतो न पियो। संद लाशनि जी ॻोल्हा जारी। हथ आयल 4 मुहाणनि जा लाश मरीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी आंदा विया। जनाज़े निमाज़ बाद तदफ़ीन कई वई। 5 मार्च ते हजामड़ो क्रीक भरिसां इब्राहिम हैदरी वासी माही गिरनि जी ॿेड़ी ऊंधी थी वई हुई। आसिफ अली ज़रदारी जे सदर थियण जी ख़ुशी में रैलियूं। पीर वसण, गंबट ऐं ॿियनि शहरनि में जियालनि पारां रैलियूं कढी मिठाई विराई वई। दौड़ वेझो 60 मेल वारे इलाइक़े में कार इल्ज़ाम हेठि नारी क़त्ल, 1 ॼणो ज़ख़्मी। 60 मेल थाणे जी हद ते 105 में कार इल्ज़ाम में 20 वरहनि जी रेशमा क़त्ल। जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा मरी खे ज़ख़्मी करे छॾियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। गाजी ख्वाड़ भरिसां ॻोठ रहमो खोसो में ज़्यादती ऐं तशदुद बाद क़त्ल थियल 5 वरहनि जी ॿाड़ी शबीरा खोसो जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। एसएसपी कंबर समेत इलाइक़े जे सवे माण्हुनि जी शिरकत। मासूम ॿाड़ी जो जनाज़ो खॼण वक़्तु हर अख आली। गुज़िरियल ॾींहुं कणिक जे फसल मां ॿाड़ी जो लाश हथायो हो।
रमज़ान मुबारक शुरू थियण खां अॻु ई आम वाहिपे जे शयुनि जे अघनि खे पर लॻी विया। बसर ट्रिपल सेंचुरी मुकमल करे वरिती। टमाटा 180 रुपया फ़ी किलो थी विया। सूफ़ 500 रुपया, खजूर 800 रुपया फ़ी किलो विकामजण लॻी। केला 300 रुपया फ़ी दर्जन, कुकड़ जो गोश्त 700 रुपया, ॿाकरो 2500 रुपया, वॾो गोश्त 1100 रुपया विकिरो थियण लॻो।